अस्सलाम वालेकुम दोस्तों मां आहियां कामरान जानी सिंधी। दोस्तों 10 जनवरी 2025 ते धरती टीवी वारनि उस्ताद जलाल चांडी जी सालगिरह जी निस्बत सां हिकिड़ो प्रोग्राम नशर कयो जेको उस्ताद जलाल चांडी जी हिकु माना सम्झो यादगिरियुनि खे वरजाइणो। पोइ उन में वॾा वॾा कलाकार घुराया, फ़नकार घुराया जिन पंहिंजो इज़हार ख़्यालु कयो। उन में असद कुरैशी साहब बि हो जेको ड्रामनि जो ऐं टेलीफिल्मनि जो वॾो अदाकार आहे सिंध जो ऐं जग मशहूरु आहे। दोस्तों उनखे बचो बचो सिंध जो सुञाणे थो। पोइ हुन उस्ताद जलाल चांडी जे बारे में तमामु घणियूं जेके ॻाल्हियूं कयूं ऐं यादगिरियूं पंहिंजूं पेश कयूं त उहे तव्हांखे असां पेश कयूं था। दोस्तों इहो मुकमल जेको वीडियो आहे इहो धरती टीवी वारनि जी यूट्यूब चैनल ते लॻल आहे। जेको दोस्त मुकमल वीडियो इहो ॾिसणु चाहे थो त उहो धरती टीवी ते वञी ॾिसी सघे थो। दोस्तों हीअ वीडियो तमामु नायाबु आहे ऐं जिन दोस्तनि चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो उहे वीडियो ॾिसण खां अॻु में चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु करे वठनि ऐं वीडियो खे मुकमल ॾिसिजो, लाइक कमेंट ज़रूरु कजो, दोस्तनि खे शेयर कजो। महिरबानी दोस्तों, अचो त वीडियो ॾिसूं। पूरी दुनिया जो सरताज शायर शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो हिकिड़ो बेत आहे, हमेशह मां हुन सां शुरूआत कंदो आहियां। जेॾो तुंहिंजो नाव बाज ॿियोॾी मंगा, रीअ थंबे रीअ थूणी तूं छपर तूं छा, गुजारो का मालूम तो थे सबकी। सभ खां पहिरीं त मां भेटा पेश कंदुसि पंहिंजो धरती टीवी खे, जिन क़ौमी हीरोज़ खे यादि कयो आहे जेके हिन दुनिया में न आहिनि। जस हुजे धरती टीवी खे मां सलाम पेश कयां थो त हमेशह उहे क़ौमूं ज़िंदा ऐं जीअर हूंदियूं जेके पंहिंजे हीरोज़ खे यादि कंदियूं उन्हनि जे वञण खां पोइ। ऐं जेकॾहिं पंहिंजे हीरोज़ खे असां यादि न कंदासीं असां उहो ई मुंहिंजे दड़े वारी क़ौम सिर्फ़ु मिसाल ॾींदा रहंदासीं। बिल्कुलु 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 सही फरमायो त जलाल चांडी सां मुंहिंजी तमामु पुराणी वाक़फ़ियत हुई। शायदि 84-83 वारो दौरु हुयो त 85 में मां हिकिड़ी फिल्म ठाही हुई सिनेमा जी, हैदर ख़ान। त हिन जो गानो हो अॼो की राति रह पोइ मरूं या जियूं, अहिड़े टाइप जा ॿोल हुया। त वक़्तु वॾो गुज़री वियो आहे। उन में पोइ हिन चयो त मुंहिंजे ॻोठ अचो जी। त असां चयो चलो ठीकु आहे, तुंहिंजे ॻोठ अचूं था। मां 2-3 दफ़ा हुनजे ॻोठ वञी चुको हुउसि, मुंहिंजी हुन सां सुठी दोस्ती हुई। पोइ उहो गानो हुन ते पिक्चराइज़ बि कयोसीं, उहो फिल्म में गानो बि आहे। पोइ हुन जेका असांजी महिमान नवाज़ी कई, जलाल चांडियो तमामु महिमान नवाज़, यारनि जो यार, दोस्तनि जो दोस्त। पोइ मूंखे चवंदो त असद खान कुरैशी यार तूं फिल्मनि जे ज़रिए पंजाबी फिल्मनि खे सिंध मां डोड़ाए कढियो। झर जग होटलनि ते हर जॻह ते तुंहिंजूं फिल्म हलनि थियूं ऐं मूं अताउल्ला ईसा खेलवी नूरजान ऐं ॿियनि खे जेको आहे न डोड़ाए कढियो। सुबुह सां उठ असुर महिल ट्रैक्टरनि ते सिर्फ़ु मुंहिंजो ई तोखे आवाज़ु ॿुधण में ईंदो। इहा अलाह जी मुंहिंजे मथां महिरबानी आहे। वाह वाह। ऐं ॿियो चई त कंहिं दौरे में अताउल्ला ईसा खेलवी जूं ट्रक जे पुठियां तस्वीरूं लॻल हूंदियूं। अॼु अलाह जे फज़ल सां उनजे पुठियां ट्रक जे मुंहिंजी बि तस्वीरूं लॻी वियूं। इहा मुंहिंजे रब जी मुंहिंजे मथां महिरबानी आहे। मां हिकु ग़रीब जो पुटु आहियां पर मां महिनत कई आहे। माण्हू मुंहिंजे नाले चवंदा आहिनि यार तोखे ॻाइणु कोन थो अचे। उस्ताद मंजूर अली खान वारा, उस्ताद मोहम्मद यूसुफ, मोहम्मद जुमन, मोहम्मद इब्राहिम वारा वॾा गवैया आहिनि। मां बिल्कुलु तस्लीम कयां थो पर मुंहिंजो जेको भाग आहे भाग सां रीस त न आहे न। अलाह मुंहिंजे मथां महिरबान आहे। बेशक 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 हीअं आहे। ऐं असद कुरैशी साहब जेका मक़बूलियत माशाल्लाह सां तव्हां जहिड़नि हीरोज़ खे मिली, जलाल चांडियो साहब खे मिली, मूंखे लॻे थो इहा ख़ुदा जी महिरबानी ई आहे। इहा आम माण्हुनि लाइ न हूंदी आहे। इहा मक़बूलियत जंहिं ते ख़ुदा महिरबान हूंदो आहे उनखे ई मिलंदी आहे। बिल्कुलु तव्हां सही फरमायो। मुंहिंजो जेको शोबो हो सो हो फिल्मनि जो। उन वक़्तु सिनेमा जूं फिल्मूं हुयूं। पोइ वरी जॾहिं मां आयुसि पंहिंजो टेलीफिल्मनि ते, उहो त पोइ रिकॉर्ड तोड़ हिकिड़ो बिज़नेस बि थी वियो, रिकॉर्ड तोड़े छॾियो माना फिल्मनि जो। पर जलाल चांडी एतिरो ॻायो सिंध ते ऐं फोक गुलकार। मां त हिनखे ॾिसंदो हुउसि सिंधी टोपी अजरक कुल्हे ते प्योर सिंधी जेके चइजे न त उहो जलाल चांडी जो अक्स हूंदो हो। ऐं यकतारो चपड़ी उन ते ॻाइणु, मां छा हिन जे बारे में चवां। हिन दुनिया में न आहे, हुनजे लाइ दुआ ई करे सघां थो अल्लाह ताला हुनखे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम ॾे। तमामु वॾो अज़ीम इंसान। ऐं हुनजा पुट जेके पोयरनि शायदि मूंखे नाला ग़लति न हुजनि, हिकिड़े जो नालो कलंदर हो, हिकिड़े जो नालो शायदि दिलबर हो। त मां हिन जॾहिं ॻोठ वेंदो तॾहिं नंढड़ा हुया। पर हर शादी ते हिन खां पहिरीं
डेट वठंदा त बाबा कहिड़ी तारीख़ ॾिए थो त असां कार्ड ते उहा तारीख़ लिखायूं। माना एॾो पॉपुलर, एॾो मशहूर जो मां छा ॿुधायां, ॾे परॾे में पूरी मिडिल ईस्ट में तॾहिं केसट जी दुनिया हूंदी, केसटियूं हितां वेंदियूं लखनि जी तादाद में। उते जेके लेबर असांजा वेंदा कमु कंदा हुआ, अॼु बि कनि पिया, त उहे जलाल खे ई सिर्फ़ु ॿुधंदा, ॿिए कंहिंखे कोन ॿुधंदा हुआ सिंधी। इहा हुनजी वॾी कामयाबी हुई। ऐं इहा बि कामयाबी हुई त सिंधी कलाम खे जेको सिंध में खणी आयो मथे, ऐं उन्हनि पंजाबी गाननि खे हितां डोड़ाए कढण में कामयाबु हुयो, उहो नंबर 1 ते जलाल चाढ़ियो।